क़ुर सिखो, क़ुर सेखारियो। इहो क़ुर जेसिताईं आहे तेसिताईं दुनिया अथव। क़ुर वियो त दुनिया वई। तंहिंजी माना त तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां क़ुर था पढ़ो। दुनिया वारनि ते तव्हांजी महिरबानी आहे। इहे कारखाननि वारा, हवाई जहाज़नि वारा, मोटरनि वारा, मुल्क जा बादशाह, सदर हुजनि या वज़ीर आज़म हुजनि, इन्हनि सभिनी जे मथां जेकर महिरबानी आहे त मस्जिद में क़ुर पढ़ण वारनि बच्चनि जी महिरबानी आहे, उस्तादनि जी महिरबानी आहे जो क़ुर सेखारींदा माण्हुनि खे। इन्हनि जी कंहिं जी महिरबानी कंहिं ते कान्हे, अलाह जी सभिनी जी महिरबानी आहे बसि। हे जेकॾहिं मस्जिदनि मथां बि क़ुर खे कढंदा न, इहो ईअं थो अचे किवलीअ खे जो पर थींदा आहिनि त उॾरी वञी ॿिए हंधि पवंदी आहे, मिटनि माइटनि बि निकिरी वेंदी आहे, पर पवंदा अथसि छणी पुन हेॾे न होॾे पहुते वेंदी आहे मरी। हे किवली खे पर पिया आहिनि जी अहिड़ी हरकत कंदा त अलाह ताला थो फरमाए जेको मस्जिदनि सां हथ जुरान कंदो लहुम फी दुनिया ख़िज़्युन व फिल आख़िरत अज़ाबुन अज़ीम। जेको दुनिया मस्जिदनि सां जेको हरकत कंदो दुनिया में ज़िल्लत थींदी। तफ़सीरनि लिखियो आहे जे अमीर हूंदो मस्जिद जी बेहुरमती कई त फ़क़ीर थी वेंदो, ऐं जेकॾहिं तंदुरुस्त हूंदो त बीमार थी वेंदो, ऐं जेकॾहिं अहिड़ो ज़माने जो माण्हू चुस्त चालाक हूंदो त अॿोझ बेवकूफ़ थी वेंदो। हा, जेकॾहिं अमीर हूंदो त ग़रीब थी वेंदो, हाकिम हूंदो त पोइ हुन तख़्त ताज तां लही ज़लील थी वेंदो। लहुम फी दुनिया ख़िज़्युन, उन्हनि जे लाइ दुनिया में आहे ख़िज़्य ऐं ख़ुआरी। वलहुम फिल आख़िरत अज़ाबुन अलीमान अज़ीम अज़ीम। आख़िरत में त वॾो अज़ाब जुदा रखियो आहे, पर दुनिया में उन्हनि खे ज़लील करे छॾींदासीं। जेको असांजी मस्जिदनि सां हथ चुरान कंदो, निमाज़ त पढ़ण नथा अचनि पर रहंदो मस्जिदनि सां हरकत था कनि पिया अची। दुश्मनी थींदी आहे ॿ क़िस्म। हिकिड़ो दुश्मनी हूंदी आहे त दुश्मन पंहिंजे जाइ ते, असां पंहिंजे जाइ ते, इहो बि चङो दुश्मन अथव। उन दुश्मन खां जेको सॼो ॾींहुं खाओड़ी हुजे तिन दुश्मन खे मारिया। दुश्मन ॿ क़िस्म किरनि न, अहिड़ी दुश्मनी त भला हाणे पोइ न रखनि। मस्जिद में अचे क़ुर पनाह वरिती आहे, हाणे उतां बि था मुहाजिर करे कढनिसि। हा, मां पुछां थो तव्हां खां त क़ुर शरीफ़ ऑफिस में आहे भला? क़ुर शरीफ़ घरनि में आहे, शादियुनि में आहे, ग़मिन में आहे? बिदतूं धंधा लॻा पिया आहिनि। क़ुर शरीफ़ काथे कोन्हे, क़ुर शरीफ़ ऑफिसनि में कोन्हे, क़ुर शरीफ़ कलेक्टर जे ऑफिस में कोन्हे, सूबेदार जे ऑफिस में कोन्हे, कलेक्टर एसपी जी कुर्सीअ ते कोन्हे क़ुर कोन्हे, पर सदर वज़ीर आज़म जी कुर्सी ते बि क़ुर कोन्हे। क़ुर छॾे ॾिनो माण्हुनि, क़ुर खे माण्हुनि छॾियो त क़ुर बि माण्हुनि खे छॾे आयो आहे बसि। बिना क़ुर जे आहिनि जंहिं पढ़ाईंदो त अखर बि न ईंदुनि पढ़ण। वॾा वॾा माण्हू जेके न सॼी उमिरि हिननि जे डिग्रियुनि जे चकरनि में रहिया अथव, क़ुर पढ़ाईंदुनि त क़ुर ईंदुनि बि कोन को, कलमो ई न ईंदुनि। सही, कलमो ई कोन ईंदुनि। मुंझी पवंदा तकड़ में कलमो पढ़ाइण जे मुंझनि त इंसाफ़ आहे। ज़ेर ज़बर खां ख़ाली बिना ज़ेर ज़बर जे तकड़ में बि पूरो न पढ़ी कंदा, अहिड़ी हालत आहे। पोइ जॾहिं एॾी हालत आहे त पोइ लाज़मी तरह सां हिननि खे नुक़सानु पहुचंदो न। क़ुर छॾे चुको आहे हिननि खे, हिननि क़ुर खे छॾियो। हाणे क़ुर आहे मस्जिद में, जेकॾहिं को मस्जिद में ईंदो त क़ुर मिलंदुसि बसि। क़ुर हाणे ॿियो पासो छॾे आयो आहे। थोरो घणो जेके माण्हू इन क़ुर जे ज़हन वारा आहिनि से बि मस्जिद में चलंदसि, हिते रखिया आहिनि क़ुर बसि, ॿियनि कोन्हनि खे। हा, की ॿिए हंधि माण्हू खजनि में ॿधंदई, देरनि ते रखंदई, चोरी थींदनि त घुमाईंदई। जेकॾहिं शादी वादी का निकाह विकाह को पेट धड़ त क़ुर जे पासे सां लिखी फिटी कंदई। दस्तावेज़ खणी माण्हुनि क़ुर खे बणायो आहे। ॿिया वरी माण्हू जेके न पेट ठाहिण वारा से वरी क़ुर जो वर्को वटि कतरे करे कढी छॾींदा। बिल्कुलु, मां वटि अहिड़ा केस आया आहिनि ख़ुदि। चईसीं हिन क़ुर ते असांजो लिखियलु हो त फलाणो माण्हू पंहिंजी धीउ जेका ॼाई अथसि इहा असांखे हिन वॾीअ छोकिरीअ जे एवज़ में ॾियणी कई, इहो असांजे क़ुर में लिखियलु हो। मां चयो पोइ जेसिताईं वटि कतरे आहे हाणे हिकिड़नि दस्तावेज़ बणाए ॿियनि वरी कतरे कढियोसि पासो मुस्लमान। हाणे क़ुर हिनखे छॾे वेंदो करे हूंदो न अञा छॾे। अलाह रहम करे छॾो। तव्हां क़ुर खे न छॾिजो न, तव्हां ॾिसो मस्जिद में वेठा आहियो न, तव्हां क़ुर वारा आहियो, तव्हां अलाह वारा आहियो। दुआ करियो अलाह ताला दुनिया जे अंदरि क़ुर शरीफ़ जो हुकुम, क़ुर शरीफ़ जो कानून मुल्क में जारी करे, नबी जी सुन्नत खे जारी करे। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़नि में तव्हांखे सुहिणी आदतूं मिलनि। अल्लाह तबारक व तआला शाल रहम करे। तमामु वॾी